अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो पंहिंजा वेरी ड्रामे में जेको आहे हाणे त जाबर हितां निकिरी जान छॾायो आहे। रही ॻाल्हि सिकू, इहो पादर बार बार खाए थो पियो ऐं इहा कुझु बि थी वञे, इहा हैदर खे सुहिणी कोन मिलंदी, फिरी गिरी इहा सिकूअ खे बि मिलंदी। ऐं चाकर ख़ान पंहिंजे इश्क में लॻो पियो आहे। हू वरी अकबर ख़ान जी धीउ खे फसाए इश्क करणु चाहे थो। उहा पाण ई तयारु आहे हिन सां शादी करण जे चकर में आहे। हू राति रहंदी ऐं सोणी खे हितां वठी वापसि वेंदी, इहो वाइदो पूरो कंदी। चाकर ख़ान मजबूर थी सोणी उन सां करे ॾींदो ऐं अकबर ख़ान खे जॾहिं इहा शइ जी ख़बर पवंदी, हू पंहिंजी धीअ ते वॾो कावड़बो। होॾां जेको आहे दोस्तों, थी सघे थो त सोणी खे हितां शेरल वारा बि कढी वञनि, उहे बि फुल तयारी करनि था पिया। यानी ड्रामो हिकु ज़बरदस्त अच्छे ऐं ज़बरदस्त सुठे मोड़ ते पहुतो आहे। वीडियो पुगी पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।